जी नाज़रीन, मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर। पाण लतीफ़ ते मुख़्तलिफ़ प्रोग्राम कया आहिनि ऐं लतीफ़ जे मुख़्तलिफ़ जेका शाइरी मुख़्तलिफ़ शयूं आहिनि उन ते पाण वीचार कयो आहे। असां वटि अॼु बि मौजूदु आहे लतीफ़ जो पार्टनर ऐं लतीफ़ शनास मतिलबु मसरूर चांडियो साहिबु। पाण उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं लतीफ़ जी शाइरीअ में फ़न जूं कैफ़ियतूं कहिड़ियूं आहिनि, उन फ़न में छा छा आहे, इन ते पाण वरी ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं वधीक पाण पुछणु चाहींदासीं त इहो फ़न छा आहे ऐं लतीफ़ शाइरी में उन फ़न खे कीअं इस्तेमालु कयो आहे। ऐं उन सिलसिले में मसरूर चांडियो सां मौजूदु आहे। जी मसरूर, छा चवणो आहे तव्हांजो इन सिलसिले में? मतिलबु फ़न मां मुराद जेकॾहिं फ़नकारी आहे त उहा कान्हे। बाक़ी लतीफ़ सरकार जे शाइरीअ में जेके पुख़्तगियूं आहिनि, मसलन लतीफ़ सरकार जो शेर पढ़िजे, हाणे मूमल राणे ते असां मिसाल ॾियूं त मूमल राणे जी जॾहिं सॼी कहाणी असां पेश कंदासीं तॾहिं उनजो मफ़हूम निकिरंदो। पर हाणे मूमल राणे जे दास्तान हिकिड़े ॿिनि सिटुनि जे अंदरि जेकॾहिं छा साईं पंहिंजो हिकिड़े ॿिनि सिटुनि में बयानु थो करे त इहो फ़न आहे, इहा आहे फ़नी पुख़्तगी। ऐं उन्हनि ॿिनि सिटुनि में राणे ऐं मूमल जो दास्तान पेश करे थो, उन्हनि ॿिनि सिटुनि में रूहानी रम्ज़ बि ॻाल्हाए थो, उन्हनि ॿिनि सिटुनि में दुनवी हालातुनि ते बि ॻाल्हाए थो। त मसलन हिकिड़ो शेर आहे सुर मूमल राणे में शाह साईं जो, जंहिंमें चए थो काल गॾियोसीं कापड़ी बाबू भिखारी, सामी सीलो सिर वियो या फुरे दिल फ़क़ीर वियो, ॿई पढ़णियूं आहिनि। त काल गॾियोसीं कापड़ी बाबू भिखारी, सामी सीलो सिर ते माला मोचारी, ॾेई ॾेखारी फुरे दिल फ़क़ीर वियो। हाणे इन में असल में इहो जंहिं जाइ ते चयल आहे शेर, इन में सॼी उहो मूमल राणे जी कहाणी कलमबंद थियल आहे सम्झो त। छो त इन जी शुरूआति जॾहिं हिनखे दास्तान खे पढ़ूं था त दास्तान में आहे त हिकिड़े ॾींहुं मेंद्रो, राणो मेंद्रो ऐं पंहिंजो बादशाह ऐं हिकु ॿियो दोस्त टई वञनि था जंग में ऐं वेंदा तफ़रीह ते। त उते हिकिड़ो हिननि फ़क़ीर ॾिठो। फ़क़ीर परे खां ॾिठाऊं त हिकिड़ो भिखारी थो लॻे। भिखारी माना मक़सदु माना पेनू फ़क़ीर, भिखारी हुनखे चइबो आहे, पेनू थो लॻे। वेझे उनखे घुराइण जी बादशाह जेको आहे हुकुम कयो, उनखे जेको भट्टी हो गॾु उन्हनि सां, नालो मूंखे उनजो यादि ईअं न आहे। बादशाह उनखे हुकुम कयो त तव्हां इनखे वठी अचो हेॾे फ़क़ीर खे। फ़क़ीर वटि वियो, फ़क़ीर हिनखे चयो आहे जंहिंजो कमु आहे उहो अचे, मां छो हलां, मां न हलंदुमि। बादशाह चयो त इहे केरु थींदो आहे असांजे इलाइक़े में बि हीअं जेको आहे जवाबु त ॾिए न ईंदुसि। उते मतिलबु हिनखे माराइणु घुरिजे। राणो जेको ॾाहो माण्हू हो, उन चयोसीं हुनखे माराइणु छो घुरिजे, अवल त हू चए थो त भई तव्हांजो कमु आहे त तव्हां अचो, पोइ हाणे फ़िलहालु हलूं, पोइ परे त कोन्हे, हुनखे ॾिसूं त सही। अॻिते वञनि था ऐं ॾिसनि था त इहो जेको भिखारी बीठो, हाणे उते लतीफ़ उनजी मंज़र कशी थो करे, मुसविरी आहे शाइरीअ में। त काल गॾियोसीं कापड़ी बाबू भिखारी, हिकिड़ो माण्हू आहे जेको लॻे त पेनू थो, पर सामी सीलो सिर ते, सीलो लफ़्ज़ ॾाढो जामे आहे, उहो चइबो आहे खिमण खे। माना ही वारनि जो जेको स्टाइल आहे उन ते हा रंग बबूती बि आहे, पर उनखे चमक जेकॾहिं वार थोरो मथे थियनि था त उते खिमण जहिड़ा चमकाट अचनि था। एॾो हसीन उहो जेको आहे सो बाबू हो। ऐं सामी सीलो सिर ते माला मोचर, ॻिचीअ में नवल को हार पियो। हिननि जो ॾिठो त हैरासां थी विया त हीअ ॻाल्हि त का ॿी आहे, हिन खां पुछूं। चयो मूंखां छो था पुछो, तव्हां पंहिंजो कमु ॿुधायो, जिन तूं ॿुधा भला तूं केरु आहीं, नेठि आख़िर छा माजरा आहे। पोइ जॾहिं उहो बयानु थो करे त मां पंहिंजे हिकिड़े मुल्क जो बादशाह आहियां ऐं शहज़ादो आहियां, पर पोइ ॿुधोसीं त काकमाल ते मूमल वेठी आहे ऐं उहा ॾाढी सुहिणी आहे, मां उते वियुमि, उतां नाकाम थी मोटियो आहियां ऐं मां मूमल सां शादी न करे सघियुसि, इन जे करे मूं पंहिंजा इहे हाल करे छॾिया आहिनि। ऐं पोइ इन ॻाल्हि करण सां ई इहा दूध दुखे थी राणे जे अंदर में बि ऐं उन बादशाह जे अंदर में बि
ऐं अच्छा, पोइ हिन में कापड़ीअ जी ॻाल्हि थो करे, कापड़ी माना छा आहे? कापड़ी क़िस्म आहे जोगियुनि जो। कापड़ी काल गॾियो सिंह कापड़ी हिकिड़ो भिखारी फ़क़ीर, त कापड़ी या जोगी सन्यासी इहे सभु जोगियुनि जा क़िस्म आहिनि। उन ते घणो लतीफ़ चयो आहे, किथे कन कट कन कप कापड़ी कनोटिया कन चीर, अहिड़े नमूने जी ॿोली बि आहे। त इहो कापड़ी जोगियुनि जो क़िस्म आहे। त हुन हिते हिते कापड़ी न सम्झिबो, जोगी कापड़ी कोन हो, उहो त बादशाह हो, पर हिते जेको पेश कई आहे अंदाज़, त हुनजो अंदाज़ महसूसु ईअं पियो थिए त को पेनू फ़क़ीर आहे। ऐं पोइ उतां इहा कहाणी जेका आहे सा शुरू थिए थी। ऐं ॾेई ॾेखारी फटे दिलि फुरे दिलि फ़क़ीर वियो। उहा ॻाल्हि जो ॿुधाई त अहिड़ी सुहिणी मुंहुं मलाए लोटाणे में रहे थी, ऐं अहिड़ो जेको आहे हुनजो महल आहे, काक महल आहे, उते हुनजा दीदार आहिनि, ऐं उहो मां हासिलु करे न सघियुसि। इन जे करे मां ॾाढो मलूर आहियां, ॾाढो ग़मगीन आहियां, ज़िंदगी खां बेज़ार आहियां। उहो ॿुधण सां ई हिननि खे शौक़ु पैदा थियो, ऐं बादशाह ऐं टई माण्हू जेके आहिनि उहे विया, राणे खे वठी विया। त उहो राणो बि उते वियो। पोइ आख़िरकार राणो कामयाबु थियो, पोइ ॿई नाकाम थी आया। इहा सॼी कहाणी त दास्तान हर कंहिंखे ॿुधल आहे। त हाणे हिकिड़े पासे जेको आहे सो उन जी ॻाल्हि करे थो, वरी ईअं ई ॿिए सुर जी ॻाल्हि कयां त ॿी हिकिड़ी जाइ ते, हाणे ॾिसो त सॼो मूमल राणे जी कहाणी जॾहिं ॿुधाइबी त हिन ॿिनि सिटियुनि में ॼण त बयानु थियल आहे। वरी ॿिए पासे हलूं था त भई पाण फरमाइनि था त इहो फन आहे, ॿिनि सिटियुनि में एॾी सारी ॻाल्हि। वरी ॿी जाइ ते ॿिए सुर जी ॻाल्हि कयूं, जेको आहे पंहिंजो घातू। घातू ॿेड़ी हलाईंदड़ या मच्छी मारींदड़ खे चइबो आहे, मुहाणे खे चइबो आहे। त हाणे सुर घातू में पाण फरमाइनि था त घूरींदे घूर पिया अघूर घूरियाऊं, घूरींदे घूर पिया अघूर घूरियाऊं, मेकर मारियाऊं मलाहन मां सनरा। हाणे हिते ॿ सिटियूं आहिनि, सॼी कहाणी उन में आहे। उहो बि इहो फन आहे। हाणे हू मूं तव्हांखे ॿुधायो, हिन में न को हिन जो मलाहन जो नालो वठे थो, ॿियो किथे बि कोई इशारो कोन्हे। घूरींदे घूर पिया अघूर घूरियाऊं, मेकर मारियाऊं मलाहन मां सनरा। हाणे इन में बि इहो त जॾहिं इन जा मोरड़े जा भाइर रोज़ु शिकार ते वेंदा, हे माज़ूर हो, ऐं वरी वक़्त ते मोटी ईंदा, न मोटिया कलाकु ॾेढ ॾिसी ऐं मोरड़े दाहूं कयूं, राज गॾु कयईं, भाउ मुंहिंजा भाइर कोन आया आहिनि। ऐं पोइ वठी उन्हनि खे उन जाइ ते वियो, तलाउ ते जिते मच्छी मरंदी हुई। पोइ उन्हनि जेको आहे सो उते जांच जेका कई, उन खे लतीफ़ चए थो घूरींदे घूर पिया। हाणे उते जो विया त ॾिठो त हिननि जा कपिड़ा बि पिया आहिनि, जूता बि पिया आहिनि, ऐं पोइ घूरींदे घूर पिया अघूर घूरियाऊं, माना घूरींदे सोचींदे गूढ़ो अभ्यास में हलिया विया। त खमीसूं पयूं आहिनि, हिते कपिड़ा पिया आहिनि, ऐं माण्हू केॾे विया आहिनि। पोइ अघूर घूरियाऊं, जेका शइ ॾिठी कान्हनि उन ते बि वञी पहुता, त पोइ थी सघे थो त कंहिं भला हिननि सां हशर कयो हुजे। पोइ सम्झी विया त उहो जेको आहे मच्छ हिननि खे खाधो आहे, मारियो आहे, हिन मच्छ खे पकड़णो आहे। पोइ वरी जॾहिं उहो मेकर मारियाऊं, मलाह मारियाऊं, माना पंहिंजो हिनखे मच्छ खे, त पोइ मलाहन मां सनरा, सनरा लफ़्ज़ जी माना आहे त सुहिणा थी पिया ऐं बहकी पिया। हा, त उहो माना हाणे इहो ॿिनि सिटियुनि में इहो बि हिकिड़ो फन आहे। ऐं हेॾां जेको आहे सो इहो फ़क़ीरनि लाइ बि आहे त घूरींदे घूर पिया अलाह जो ज़िक्र करे, ऐं माण्हू जॾहिं असलियत में हलियो थो वञे ऐं सॼो रक़्स में हलियो थो वञे, ऐं उन में कंसंट्रेशन में जॾहिं वञे थो, माना माण्हू यकसुई जॾहिं पैदा करे थो पंहिंजे उन में, त अलाह ताला जी ज़ात ताईं हुनजी रसाई थिए थी। ऐं पोइ घूरींदे घूर पिया अघूर घूरियाऊं, जेको मुमकिन ई कोन्हे उन अलाह खे बि वञी था पहुचनि, उहो दिलि ई दिलि में, अंदरि ई अंदरि में। हाणे इहो हिकिड़ो फन आहे त हिकिड़े पासे तमसीली तौरु मोरडे जी ॻाल्हि थो करे, ॿिए पासे जेको आहे सो फ़क़ीरनि जे साॻो उहो जेको चयोसीं लतीफ़ जो तसौफ़ जेको आहे सो थोरो निरालो आहे। हाणे हिते बि साॻी तसौफ़ जी ॻाल्हि करे थो, इन जी रूहानी माना बि निकिरे थी ऐं दुनवी बि। जेकर तव्हां घूरींदे तमामु ॻूढ़ो सोच कंदो त वञी मक़सद खे पहुचंदो। इहो बि हिकिड़ो ज़मानेगिरी जा हुनजो मतिलबु थिए थो इन बैत जो। त लतीफ़ सरकार इहे जेके आहिनि इहो उन्हनि जो फ़नी हिकिड़ो पासो आहे, जो केतिरा ई शेर आहिनि जंहिं ते ई दंग माना अकुलु दंग रहिजी वञे थो त भई हीअ शाइरी कीअं कई वई आहे। त ॾिसो त ॿिनि सिटुनि में केॾो वॾो हिकिड़ो बयानु बि करे वियो, ऐं उहे लिकल सिटूं आहिनि, जेको सम्झे, जेको हुनखे खटरोड़ींदो, जेको हुनखे खोलींदो, इहा ॻाल्हि साबित थींदी। ॿी सूरत में उहा शइ जेका असां महसूसु न थींदी। अहिड़े नमूने सां ॿिनि जाइनि ते बि
लतीफ़ सरकार जा खोड़ सारा ॿिया बि रंग आहिनि जेके फ़नी पासा आहिनि ऐं ईअं सुर रामकली हुजे या सुर मारवी मारवी में ॿी त सॼी ॻाल्हि करे थो पर हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो शेर आहे त समुंड सिप समुंड सपजे अबर आसारोस सिप समुंड सपजे अबर आसारोस बाड़ो पिए म बुपड़ी मिठो मोह लगोस बाड़ो पिए म बिपुड़ी मिठो मोह लगोस खारो न पियंदी बाड़ो न पिए बिपुड़ी मिठो मोह लगोस ऐं पोइ मोती तां मिलियोसि जॾहिं तंग कढियाई तार में तंग माना तंगी तशंगी तुंग पढ़नि तंग बि पढ़नि घणा हिनखे त हाणे इन में इहो आहे त भई जॾहिं हिकिड़ी शइ माना सिप जेका आहे समुंड में हूंदी आहे समुंड जे तरे में पर उनजी ख़ूबी इहा आहे त उहो ॿाड़ो पाणी जेको समुंड जो न पीअंदी आहे उनखे आसिरो अबर जो मींहं जे पाणीअ जो पोइ जॾहिं कपर ते ईंदी आहे मींहुं वसंदो आहे त उहो खुली पवंदी आहे खुलंदी आहे त उन तशंगी जो उनखे उजूरो इहो थो मिले जो उन मां मोती निकिरनि था ऐं मोतियुनि जी जेका हुनखे सौगात मिले थी उनजो सबबु इहो आहे त हुन तकलीफ़ सठी आहे हुन जेको आहे सो इन ते दर्द सठो आहे माना पाणी में रही बि पाणी न पीतो अथसि इन जे करे जेको आहे सो त सिप समुंड सप जे अबर आसारोस बाड़ो पिए म बिपुड़ी मिठो मोह लगोस त हाणे हिते इहा सॼी ॻाल्हि हेॾां हिननि जी माना मारवी जी करे थी मारवी अहिड़े जेको आहे सो जाइ ते आई जिते बादशाहत हुई बादशाह जो क़िलो हो महलात हुई माना त समुंड में ई कहिड़ी शइ कान हुअसि जेका वणे सा खाए पीए पर हुन जेको आहे तशंगी सठी हुन जेको आहे सो पंहिंजे सील खे बचायो पंहिंजे सतुर खे बचाइण जे लाइ उहो मिसाल थो ॾिए सतुर जो इन सिप ते ॾिसो न कारीगरी केॾी आहे होॾां सिप होॾां जेको मारवी मारवी जो सतुर ऐं सिप इहो फन आहे अहिड़े नमूने सां जेको बि दर्द खे बर्दाश्त करे थो अलाह ताला उनखे जेको आहे सो उनजो ओतिरो उजूरो ॾिए थो ऐं इहा बि मज़े जी ॻाल्हि जेकॾहिं अञा तव्हां कंहिं हकीम खां पुछंदव त इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदो त इहा तशंगी जेका आहे हिन जी सिप वारी जेका उञ मरे थी त असांजा हकीम छा कंदा आहिनि त मोती कुटे ऐं उन में हिकिड़े तोले खे 10 शीशा गुलाब जे पाणी जा पियारिया वेंदा आहिनि जॾहिं प्यारे 10 ई शीशा पियारींदा उनखे घोटींदा रहंदा ऐं उन खां पोइ उहो जेको आहे सो सचो मोती माना अमर थींदो ऐं उन खे खाइण जे कमु आणींदो जेको दिलि ऐं दिमाग़ लाइ अहिड़ी ॿी का दवा इंसान लाइ कान्हे का जहिड़ी मोतियुनि जा कख चइबा आहिनि त इन में ॿई टई ॻाल्हियूं त सो बि आहे ऐं तमसीली तौरु मारवी जो किसो बि आहे ऐं दुनियादारी जे हिसाब सां त जेसिताईं तकलीफ़ न सहंदो तेसीं ताईं तव्हांखे मंज़िल आसान मंज़िल न मिलंदी मंज़िल खे पहुचण जे लाइ ज़रूरी आहे त माण्हू थोरी तकलीफ़ सहे दर्द सहे ऐं दर्द जेको आहे सो वॾी ॻाल्हि आहे दर्द खां सवाइ इंसानु अंधो ऐं बेकार आहे ऐं जंहिं वण खे ऐं दर्द इश्क जो हूंदो आहे जंहिं वण खे इश्क धूणींदो आहे ईअं सम्झो जंहिं खे धूणो अचे उन जूं ख़राबियूं सभु छणी किरी पवंदियूं आहिनि अहिड़े नमूने सां किरंदियूं आहिनि जीअं पारो साड़ींदो आहे वण खे त उनजो दूंहों बि न निकिरंदो आहे ऐं उहो पाक ऐं शिफ़ाफ़ थी वेंदो आहे इंसानु जेकॾहिं इश्क जो धूणो अचे सो लतीफ़ जा इहे महिरबानी जी नाज़रीन भिटाई जो तसोब में असांजो महिमान हो मसरूफ़ चांडियो जंहिं भिटाई जी शाइरी में फ़न जी अहमियत ते ॻाल्हायो ऐं कंहिं ॿिए प्रोग्राम में तव्हां गॾु हूंदासीं हिन प्रोग्राम तव्हांखे कीथो लॻे उन फीडबैक ॾियणु न विसारींदा मेज़बान ज़ाहिद राइट पर कंदा इजाज़त अलाह भाई।